ऐं हाणे असां सन्मानित करण वारा आहियूं ख़ासि समाज सेवा के खेत्र में जिन पंहिंजो ॾींहं राति योगदान ॾिनो आहे, अमूल्य योगदान ॾिनो आहे, अहिड़ा असांजा श्री वीरभान आहूजा जी। तो ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत आहे भाऊ वीरभान आहूजा जी जो। ॾाढो सुठो लॻंदो जॾहिं असांखे एॾी ख़ुशी मिलंदी आहे कंहिंखे सन्मानित करण जो मौक़ो वेठो मिले, त असांजे लाइ बि उहो पंहिंजे पाण में हिकु फ़ख़ुरु हूंदो आहे। ऐं सन्मान वठण वारे खे बि ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं कंहिं वॾी वॾी हस्तियुनि जे हथां, शख़्सियतुनि जे हथां, जिन समाज सेवा में या ॿियनि खेत्रनि में सुठा कम कया आहिनि, उन्हनि जे हथां उन्हनि खे सन्मानित कयो वञे। त ॿिन्हिनि जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं।